बोल सतगुरु वसण घोट की जय। शहंशाह पारूशाह साहिब की जय। बाबा बीजाराम साहिब की जय। राजधानी दिल्ली जे मॉडल टाउन इलाके में ठहियल साईं वसण शाह दरबार में गुज़िरियल 2 फरवरी जो साईं वसण शाह दरबार उल्हासनगर खां आयल शहजादे साईं ओमीराम साहिब साईं पारूशाह जी वरसीअ जे मौके ते अची फ़कीरी धमाल मचाई। शहजादे साईं ओमीराम साहिब पंहिंजे कलामनि जी मौज सां गॾु उमास जी राति ऐं साईं वसण शाह ऐं साईं पारूशाह जहिड़े संतनि जी महिमा जो बि बखान पंहिंजे मुखारबिन सां कयो। मेहनत करे रहिया आहिनि सिंधी जिते आहिनि लाल जी अपार कृपा जे करे लाल जी रहनुमाई जे करे कहिड़े न कहिड़े बहाने लाल जा मेला मल्हाईंदा आहियूं, लाल खे यादि कंदा आहियूं। पर प्यारनि ॿुधायो त सिंधी कंहिं ॻाल्हि खे वठी करे दुखी आहिनि त दुखी छो आहियूं असां पंहिंजनि ॻाल्हियुनि जे करे ई करे चइजे पंहिंजनि हरकतुनि जे करे ई दुखी आहियूं। मां हरदम चवंदो आहियां जॾहिं बि असां कंहिं मुस्लमान प्यारनि खां पुछंदो बाबा क्या हाल है आपका भाईजान, क्या हाल है, तो हिकिड़ो ई अखर हूंदो अल्लाह का करम, अल्लाह का करम। सिख प्यारनि खां पुछो हाजी क्या हाल है, वाहिगुरू जी कृपा नाल सब बल्ले बल्ले है। किसी ईसाई से पूछ लो सर जी हाउ आर यू, ऑल फाइन विद द ग्रेस ऑफ माय ऑलमाइटी गॉड। असां सिंधियुनि खां जो के पुछी छॾिया मां रेता हले वक़्तु कुझु आहे यार ॾाढो मथे में सूर आहे फलाणो पैसा ठही वधी जीएसटी जी सूर पुॼायो आहे, हिन सूर पुॼायो आहे, हुन सूर पुॼायो आहे। कॾहिं न चवंदा आहियूं त लाल जी कृपा सां लाल जी दया सां सभु मौजा ई मौजा आहिनि। बसि ही असांजी पंहिंजनि हरकतुनि जे करे पंहिंजनि ॻाल्हियुनि जे करे आहे। अॼु खां लाल जी मौजूं करणु शुरू करे छॾियूं, असां घोट जी मौजूं करणु शुरू करे छॾियूं। जिते किथे बि केरु पुछे बाबा कहिड़ो हाल आहे, लाल जी दया सां सभु मौजा ई मौजा, असांजे घोट पारूशाह जी दया सां सभु मौजा ई मौजा। त दुख सां हिन मौके ते साईं वसण शाह दरबार दिल्ली जे सेवादारनि पारां आयल श्रद्धालुनि जी सेवा जो को बि मौक़ो न छॾियो वियो। बोल सतगुरु वसण घोट की जय। शहंशाह पारूशाह साहिब की जय। बाबा बीजाराम साहिब की जय।